बिचा वेझो ख़ैबर प्रेस क्लब जे सदर आसिफ अली मल्हा खे एक्सीएन पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग मटियारी जे ऑफिसर पारां प्राइवेट नंबर तां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ कलमथड़ी जे ख़ैबर प्रेस क्लब खां रैली कढी ख़ैबर नेशनल हाईवे रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई वई। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते मटियारी जे एक्सीएन वहीद अरबाब पारां साफ़ी आसिफ अली मल्हा खे गरा नतीजा भोगण जी धमकियूं ॾियारी वयूं। ख़ैबर जी कलमथड़ी सियासी समाजी अॻवान ऐं शहरियुनि ख़ैबर प्रेस क्लब खां नेशनल हाईवे ताईं पैदल एहतजाजी रैली कढी एक्सीएन वहीद अरबाब ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे खेसि फौरी तौर हटाइण ऐं ईमानदार ऑफिसर मुक़ररु करण जो मुतालबो करे छॾियो। साफ़ी आसिफ मल्हा जो चवणु हुयो त वहीद अरबाब पारां मुख़्तलिफ़ प्राइवेट नंबरनि तां कॉल कराए मौतमार धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। नाकारा आरोपलान जे ख़िलाफ़ प्रेस क्लब पारां ख़बरूं हलण ऐं मुबैना जालसाज़ी ज़रिए करोड़ें रुपयनि जी करप्शन खे वाइखो करण तां एक्सीएन पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग मटियारी वहीद अरबाब मछिड़जी पियो आहे। गरा नतीजा भोगण जी धमकियूं ॾियारे रहियो आहे। हुन चयो त ज़िले मटियारी अंदरि केतिराई आरोपलान गैरफ़ाल ऐं नाकारा बणियल आहिनि, जिन जे ख़बर हलाइण तां मछिड़जी कुड़नि केसनि में फासाइण समेत मौतमार धमकियूं ॾियारे रहियो आहे। आला इख़्तियारियूं फौरी तौर ते नोटिस वठी इंक्वायरी कराई वञे। एहतजाज कंदड़नि में सियासी समाजी अॻवान पीर लाला अज़हर नोह पोटो अदा अब्दुल गफ़ूर मिमण अली हैदर मीर मल्हा PTI अॻवान शेमीर अली मल्हा सुहेल अहमद भैयो वहीद जान मरी मोहम्मद ख़ान बच्चो शिराज अली जत फयाज़ मल्हा अब्दुल रज़ाक मल्हा ऐं ॿिया शामिल हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।